बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु असां टंडरियाम यूनिवर्सिटी में लतीफ़ फार्म ते मौजूदु आहियूं ऐं हिते मोहम्मद मिठल बिंद असांजो दोस्त जेको आहे डायरेक्टर आहे ऐं जेको सरकारी फार्म आहे जिते ॿिज तयारु कया वेंदा आहिनि। ख़ासि तौर ते असां त कणिक जी सीज़न में रहंदा आहियूं, उन खां सवाइ ॿिया बि एग्रीकल्चर जा ॿिज तयारु कंदा आहिनि। साईं खां पुछंदासीं सर जेके असांजा आबादगार ख़ासि तौर ते चवंदा आहिनि त बेसिक बिज प्री बेसिक बिज उन्हनि जे बारे में या उनखे ॼाण बि कोन्हे, इहे बिज कीअं था ठाहियो, उन ते कहिड़ी महिनत हूंदी आहे ऐं तव्हांजे बिज ठाहिण जो मक़सदु छा आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमामु घणे वक़्त खां पोइ मुलाक़ात थी आहे। तव्हां फार्म ते असांखे ॾाढी ख़ुशी थी। माशाल्लाह तव्हांजी असां जेको आबाद फार्म जे हवाले सां तव्हांजी हर एक्टिविटी मां ॾिसंदो आहियां ऐं उन ग्रुप में शामिलु आहियां। ऐं मुंहिंजा अर्ज़ु इहो आहे त माना बेस सीड जेको आहे कंहिं बि क्रॉप जो उहा बेसिक जेको आहे सो माना जुज़ हूंदो आहे पैदावार वधाइण जो। उन में मेन ॻाल्हि हूंदी आहे त माना तव्हां हुननि जी जेको आहे प्योरिटी केतिरी हुजे, प्योरिटी हुनजी केतिरी हुजे त माना उहा जेका हूंदी आहे बेसिक रिक्वायरमेंट हूंदी आहे त माना तव्हांजी क्रॉप प्रोडक्शन कीअं वधे। उन में मिक्सचर थी वियो या को इन्फेक्शन अची वियो, इन्फेक्टेड सीड हूंदो, तव्हांजी क्रॉप प्रोडक्शन लो थी वेंदी। प्री बेसिक ऐं बेसिक या BNS। हाणे जेको प्री बेसिक कैटेगरी आहे, जॾहिं को ब्रीडर को BNS बिज लॻाए थो सिंगल ईयर हेड खां शुरू कंदो, हिकिड़े सिंगल संग खां जो पाण चऊं वीट ते अचूं माना हिकिड़ो सिंगल संग हिकिड़े संग खां उहो शुरू थिए थो। उन में केतिरा दाणा आहिनि उहो तव्हांजी रो लॻाईंदो, वरी उन खां पोइ ॿी सीज़न में उनजो बिलाग थी सघे थो। इहे मल्टीप्लिकेशन थींदी आहे। उहो उन मां पोइ असां उन में कुझु क्वांटिटी ईंदी आहे, उन मां प्री बेसिक सीड प्रोड्यूस थींदो आहे BNS मां। अच्छा, इहा थी प्री बेसिक कैटेगरी। सही। उन खां पोइ वरी जेका कैटेगरी थींदी आहे उहा पोइ वरी कन्वर्ट थींदी आहे। वरी उहो सीड जेको आहे असां माण्हू थोरो लार्ज स्केल ते पोखींदो आहे, उहो असां उन मां बेसिक कैटेगरी हासिलु कंदा आहियूं। सही, ठीकु आहे सर। उन में जर्मिनेशन माना ठीक सही हुजे, प्योरिटी हुजे ऐं ॿी ॻाल्हि जेको आहे सो माना उन में हर बीमारी खां पाक साफ़ हुजे। उन खां पोइ तव्हां ईंदो आहे सर्टिफाइड कैटेगरी। हाणे बेसिक सीड कैटेगरी इहा आहे त असां कंपनी खे या कंहिं सुठो गिरोवर आहे, एडवांस गिरोवर आहे, प्रोग्रेसिव गिरोवर आहे, उहो पंहिंजी हिते फार्म ते पाण मल्टीप्लाई करे सघे थो, उन मां सर्टिफाइड सीड तयारु करे सघे थो उन मां। या को कंपनी वारो वठी वञे, उन खां पोइ फर्दर मल्टीप्लिकेशन पोइ स्टार्ट थींदी आहे। बेसिक प्री बेसिक जॾहिं को दोस्त वठी थो वञे, कंपनी वारो हुजे, आम गिरोवर हुजे, उन खां पोइ उनजी फर्दर चेन जेको आहे लार्ज स्केल ते पहुचे। हिते असांजो फार्म नथो पूरी सिंध या पूरी पाकिस्तान असांजे पूरे मुल्क खे मां ॾेई सघे, थोरी क्वांटिटी में ठाहींदा आहियूं। उन खां पोइ जीअं तव्हां वठी वियो कंपनी, उन मां पोइ लार्ज स्केल ते मल्टीप्लिकेशन पोइ ईअं असांजो जेको सीड चेन हूंदी आहे जेका माना असांजे आबादगार भाइरनि खे माना उहो फैसिलिटेट कंदी आहे। मतिलबु दोस्तो साईं जो चवण जो मक़सदु आहे त आबादगार थोरे पैमाने ते बीज वठी वञनि, 4 एकड़ जो, 10 एकड़ जो, 8 एकड़ जो या 20 एकड़ जो, उनखे वञी वधाइनि, उहो वरी विकिणनि न मार्केट में आम कमर्शियल में उहो बीज ठाहे वरी अॻिते वधाईंदा त कमु वधंदो। बाक़ी हर साल जेको आहे डिपेंड जेको आहे इदारनि ते न कनि, इदारनि खां बेसिक सीड ख़रीद करे पोइ उनखे वञी वधाइनि। त इहा आहे त सर पंहिंजो हिते माना आम आबादगार अची वठी सघे थो? बिल्कुलु वठी सघे थो। अच्छा, वठी सघे थो। ऐं असां ॾिनो बि आहे। हींअर हिन साल असांजी काफ़ी वैरायटियूं हुयूं। मां वटि हिते तक़रीबन माना 9 वैरायटियूं नयूं पुराणी सभई सभु। हा, ऐं हिकु साण जेका अॼुकल्ह डिमांड जेका आहे हले थी घणी माना जेकी वैरायटियूं आहिनि नवनि जंहिंमें TT1 आहे, बेनज़ीर आहे, इमदाद, टंडो जाम 83, सिंधु, नियाज़ ज़रखेज़, किरन 95, IV2 आहे, IV3 आहे, तक़रीबन इहे वैरायटियूं आहिनि। ठीकु आहे सर। पर हिन साल ओवरऑल असांजे बीज तक़रीबन स्टॉक माना बाक़ी थोरो रहियो आहे, तक़रीबन एंड ते आहे। इन मां जेके हींअर जेके डिमांड वधीक आहे IV2, IV3 ऐं जेको इमदाद हींअर माना
टॉप हर गिरो माना ये टॉप 3 में ये बचन पिया ॿियूं हलन पियूं हां पर सर भाई हू जगह ता हिकड़ी ॻाल्हि TT1 विच में थोरो आहे पर हिन वारे TT1 जी माण्हू जेके वधीक डिमांड कर हां तो माण्हू इहा ॻाल्हि कंदे बैंड पे जी बैंड हुजे त पोइ उनखे टेक अचे ईअं न हुजे मूं वटि बेसिक कैटेगरी में टेक लॻो पियो आहे हां बेसिक असां वटि आहे असांजो सीट प्रोडक्शन सेंटर आहे उते जेको माना उहे वैरायटी जेको माना उन वटि चयनि आहे जेकी उन खां पोइ फर्दर कंपनी हुनखे मल्टीप्लाई थींदो आहे सीट सॼो पूरो थ्रू आउट पाकिस्तान इवन असांजे सिंध सूबो सभु जेको माना कंपनी वारा थो सोचनि जीअं बेन न आहे बेन हुजे त पोइ FACRD वारा इंस्पेक्शन छो कनि आख़िरी सुवाल सर जी साईं त तव्हां ॿुधायो असांखे मुख़्तसर त खाइण जे हवाले सां कहिड़ियूं वैरायटियूं भरियूं जेका बाज़ार पंहिंजे खाइण वारा खे एक्चुअली खाइण जे हवाले सां सभु अन्न त पाण चवंदा आहियूं जीअं लोकल लैंग्वेज में चवंदा आहियूं अन्न त नूर आहे सभु शइ उनखे माण्हू डिनाए नथो करे सघे हिकिड़ी रोज़ी आहे सभु शइ पर उन मां बि सिलेक्शन कजे जीअं माना सम्झां थो त TT1 टंडो जाम 83 इहे ॿई इफ्तार अच्छा उन खां पोइ इहे टॉप 3 माना 1 2 3 वठंदा आहिनि इन्हनि जो अटो ग्लूटेन परसेंटेज बि सुठो आहे मानी जेको अच्छी साफ़ ऐं नरम रहे थी वॾी महिरबानी सर तव्हां टाइम ॾिनो ऐं असांजा आबादकार खे मालूमात मिली थैंक यू सर महिरबानी